अल्हम्दुलिल्लाह जो मुर्शिद असा के ताज दिनो ज़िक्र शरीफ जो 4 तस्बीहूं 11 सलात जो कुदसी जो तस्बीहूं अल्हम्दुलिल्लाह इहो जारी व सारी आहे। इन वक्त मुश्किलातन के वक्त मंज मुझा सुना इहो ही असांजी अमान आहे, इहा ही असांजी पनाह आहे। ज़िक्र शरीफ ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह फरमायो आहे ला इलाहा इल्लल्लाह हिस्नी ला इलाहा इल्लल्लाह मुझो लोहो कोट आहे जेको जमात के मुर्शदन करीमन जे तरफों हज़रत पीर साईं रोज़े धणी बादशाह जे तरफों हज़रत पीर साईं झंडे धणी बादशाह जे तरफों साईं ठुल्ला शरीफ वारन जे पीरन सगोन सुहणन जे तरफों मशन वारे साईं जे तरफों मिलियो आहे। इहे सभई सोना सैयद सबोरा मुर्शिद कामिल मशन वारे साईं समेत असियां जा जमात क्यास में जा पुष्ट पनाह दुनिया कबर हशर में असा साड़ी साड़ी यो दुरूद शरीफ आहे जो सौगात असा के मालिक दिनी आहे। 1100 दुरूद हज़रत पीर साईं रोज़े धणी को हलिया उनकी जमात सबोरी को हलिया जो हमेशा की कंदो तन के नबी सरदार जा दीदार थींदा रहंदा थींदा रहंदा थींदा रहंदा है मालिक जो वादो